अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? तयार? वेलकम्स टू सिंधी ज़ोन। अॼु तव्हांखे बहुत ही इम्पोर्टेंट वीडियो ऐं बहुत इम्पोर्टेंट टॉपिक जे हवाले सां ब्रीफिंग ॾींदुसि। त PST ऐं GST टेस्ट में पासिंग मार्कुनि जो रेशियो 55 मां घटाए करे 40 कयो वियो आहे। ऐं उन सां गॾु गॾु हीअ तव्हांखे समा न्यूज़ जो तव्हांखे ॾेखारियां पियो स्क्रीनशॉट, जंहिंमें 55 खां 40 कयो वियो आहे। ऐं हिन में कुझु मुबारकबाद वारो सीन आहे, त हिन में चवनि था बाबा 40 ते पास कयो। ऐं सोर्स समा न्यूज़, ऐं समा न्यूज़ जो तव्हां ॾिसो था 55 ते पास कयो वियो आहे, ठीकु आहे। 40 ते पास कंदासीं ऐं 2 सालनि ते उस्ताद भर्ती कंदा। 2 सालनि ते ईअं हिकिड़े हंधि वैकेंसियूं आहिनि 10, उते 40 वारा आहिनि 100, 10 फिल कंदा, बाक़ी 90 वारा काॾे वेंदा? उहे वेंदा वेटिंग में। ऐं जीअं जीअं उस्ताद रिटायर थींदा वेंदा उन एरिया मां, त जेके वेटिंग वारा उन में शामिलु थींदा वेंदा। 2 सालनि जे अरसे में सभिनी खे एडजस्ट करे छॾींदा, ठीकु आहे। इहो थी वियो वेटिंग वारो हिसाबु। हीअ स्क्रीनशॉट हो, हीअ कंहिं हमरा लिखियो, संजय साधवानी। त हिन जा ट्वीट बि इन हिसाब सां त को फेक ट्वीट वग़ैरह न कंदो आहे, त इन जो ट्वीट बि तव्हां ॾिसी सघो था। त हुन चयो त भाउ हाणे 40 ते पास कयो आहे, ऐं हिन जे टिक तव्हां ॾिसी सघो था, हिन जो प्रोफाइल हाइफाई आहे ट्विटर ते। सिंध काबीना 55 मां घटाए 40 कयूं, छोकिरनि खे मुबारकूं। ऐं हिकु दफ़ो ॿीहर वरी चवनि था मुबारकूं जेके छोकिरा थी विया आहिनि। ऐं 40 खां हेठि वारनि खे ट्रेनिंग ॾिनी वेंदी। CM सिंध चयो ट्रेनिंग इन हिसाब सां, त चवनि था छोकिरा कुझु घटि होशियारु हूंदा त पोइ उन्हनि खे वरी साइकोलॉजी ॿारनि जी पढ़ाईंदा, त कीअं ॿारनि खे पढ़ाइबो आहे, छा कबो आहे, ट्रेनिंग ॾिबी, उन खां बाद में उन्हनि खे आर्डर ॾिना वेंदा। ऐं हीअ ॾिसो, हीअ मेन शइ अथव। हिन में चए थो जिथे सीटूं बचियूं आहिनि उते टॉप टू बॉटम, जीअं तव्हांखे पहिरीं ॻाल्हि करे आयुमि, त जीअं पोइ तीअं हाणे हीअ जेको 40 वारी नरमी थी आहे न, त डायरेक्ट 40 वारनि खे पास कोन कंदा। पहिरीं 55 वारा पास आहिनि, पोइ 54 वारनि खे पास कंदा, 54, 53, 52, ईअं थींदे थींदे 40 ते ईंदा। 40 वारा अगरि मिसाल तौरु 42 वारो अगरि थी वियो आहे, त पोइ 41 वारे जे लाइ सीट कोन्हे, त 41 खे वेटिंग में रखंदा। ईअं थींदो, पर सीटूं सभिनी खे मिली वेंदियूं। उमेदु त तव्हांखे वीडियो तमामु घणो पसंदि आयो हूंदो। ऐं जीअं जीअं तव्हां इंफॉर्मेशन अचे थी तव्हां सां शेयर कंदा रहंदासीं। असां सां जुड़े रहो। थैंक यू, अल्लाह हाफ़िज़। असांजे चैनल खे बि सब्सक्राइब करे छॾियो। 2 साल थी विया आहिनि, काफ़ी सब्सक्राइबर बि घटि आहिनि असांजे चैनल जा, ठीकु आहे। थैंक यू, अल्लाह हाफ़िज़।